विप्रो थाने जी हद में जिते हर सामाजी बुराई आम आए उते मनशियात जे कुदे कारोबार पिण नौजवान नस्ल के तबाह करण में काप कसर न छड़ी है। तालके खिप्रो जे शहर हथुंग में पुलिस जी सरपरस्ती में मनशियात जी फरोख्त सरेआम जारी सवे नौजवानन जी जिंदगियों दाव ते लगल। एचआरजेडी न्यूज़ जे जरिए मूजिब हथुंग शहर में मनशियात वखर जियां विकाम जन लगी जे सबब इलाके जा सवे नौजवान मनशियात जा आदि बणजी विया। पुलिस पोस्ट इंचार्ज करीम हिंगोर जो मनशियात फरोशन जो सरपरस्त बणियल। हथुंगो जी सिविल सोसाइटी ऐं समाजी वर्करन जो सख्त एहतजाज करण वारन जो चवण हो तो मनशियात खिलाफ काफ़ी शिकायतों ज़िले ऐं तालुका इंतजामिया खे ॾिनियूं मगर का बि कार्रवाई अमल में न आई। शहरन आईजी सिंध एसएसपी सांगड़ खां मुतालबो कयो त करप्ट पुलिस पोस्ट इंचार्ज करीम हिंगोर जो खे हटाए मौत जो ही कारोबार करण वारन जे खिलाफ सख्त खां सख्त कार्रवाई करे नौजवान नस्ल खे तबाही खां बचायो वञे। एचआरजेडी न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआरजेडी न्यूज़।